इथोपिया सां वास्तो रखंदड़ हिक नौजवान औरत अहिड़ी दावा करे छॾी आहे जंहिं सभिनी खे हैरान करे छॾियो आहे। संदसि चवणु आहे त हिन 16 सालनि खां कुझु बि खाधो पीतो नाहे। मिलोवरिक कंबायो नाले 26 सालनि जी इथोपियन औरत जी दावा आहे त हू गुज़िरियल 16 सालनि खां बिना कुझु बि खाइण ऐं पीअण जे जेरी आहे। जेतोणीकि हिक आम इंसान बिना खाइण पीअण जे महीनो बि जेरो नथो रही सघे, पर मिलोवरिक जी दावा आहे त 10 सालनि जी उमिरि में ओचितो हिक ॾींहुं खेसि बुख लॻण ख़तम थी वई, जंहिंखां पोइ हिन अॼु ताईं कुझु नाहे खाधो। खाधे पीते खे छॾण जे बावजूदि मिलोवरिक आम ज़िंदगी गुज़ारे रही आहे। संदसि सिहत बि ठीकु आहे ऐं हू रोज़ाने जा कमकार बि बिना कंहिं तकलीफ़ जे कंदी आहे। हू ॿियनि लाइ खाधो बि पचाईंदी आहे। नौजवान औरत जूं इथोपिया में केतिरियूं ई टेस्टूं करायूं वयूं त हक़ीक़त ॼाणे सघिजे, पर इहा टेस्टूं नौजवान औरत जी दावा खे रद्द न करे सघियूं। टेस्टुनि में इहा बि तस्दीक न थी सघी त हिन वाकई 16 सालनि खां कुझु नाहे खाधो, ऐं इहा बि तस्दीक न थी सघी त हूअ सच ॻाल्हाए रही आहे या न। टेस्टुनि में इन ॻाल्हि जी साबिती मिली त संदसि पेट में खाधे जो हिकु ज़रो बि मौजूदु न हो।